DT TV जी प्रोग्राम इंटरव्यू में आया हूं। अॼु मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि सीनियर सहाफ़ी मुसनिफ़ ऐं नईं में हाणे शाइर थिया आहिनि जनाब नसीर एजाज़ साहब। नसीर एजाज़ साहब सां गुज़िरियल कचहरी असांजी ख़तमु थी 1988 जे दौर में। जनाब अब्दुल हलीम शेख साहब उनखे न्यापो कयो त तूं एडिटर थी, पर पोइ साईं वरी चयो त नेठि ॻाल्हियुनि कंदे पोइ हलिया किसो इक़बाल दल साहब उन कुर्सियुनि ते वेहण न पिए चाहियो त एडिटर मां कीअं थियां। ख़ैर पोइ वरी न्यूज़ रूम में ई पाण एडिटर जी कुर्सी ते एडिटर थियो वेठो रहियो। पोइ इस ताईं असांजो किसो थियो त इन विच में हिकिड़ी शइ असांखे रहिजी वई, सा हुई 1983 जी MRD। उन 1983 जी MRD वारी तारीख़ ते अॼु असां पंहिंजे दोस्त ऐं साईं सां ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी जीअं मूं अर्ज़ु कयो आहे, हाणे तव्हां 1983 जे हवाले सां कराची शहर में हिकिड़ी तमामु घणी जदोजहद थी। वकील, सियासी कारकुन, सियासी लीडर, ख़ुदि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बिज़ंजो साहब, महराज मोहम्मद ख़ान, फ़तेह अली ख़ान ऐं ॿिया खोड़, हफ़ीज़ लाखो साहब उते असां ॾिठो मशहूरु थियो। ख़ैर सो उन ते ॻाल्हायो माना ओवरऑल MRD तहरीक ते। हा, ऐं ख़ुदि विथ रेफरेंस टू हिलाल पाकिस्तान ज़ाहिर उन आहे, कम ते बिल्कुलु। छो त मां ज़रा ॻाल्हाईंदुसि उन हिसाब सां। हाणे उन में शायदि मां पहिरीं ॿुधाए चुको आहियां त जनरल ज़िया जीअं टेक ओवर कयो, मार्शल लॉ लॻी, उन खां पोइ जेको असांजो जेको मज़ाहिमती किरदारु हुयो हिलाल पाकिस्तान जो, त उन में थोरो पहिरें बि ज़िक्र करे चुको आहियां। सेंसरशिप हुई ख़तरनाक क़िस्म जी, ठीकु आहे। ऐं हिते त ख़ैर वकीलनि जो ऐं इन्हनि जो त हुयो पंहिंजी जाइ ते, पर अवाम कराची जो उन तहरीक में कोन हुयो। इंटेलेक्चुअल क्लास जेको हुयो, ठीकु आहे, उन्हनि जा मुज़ाहरा बि थींदा हुआ, बुख हड़तालूं बि थींदियूं हुयूं, उहो जेको जेल भरो तहरीकूं बि हलंदियूं, जेके असांजे सहाफ़ती तहरीकुनि में बि ईअं थियो त ॿिया बि शामिलु थींदा हुआ सिविल सोसाइटी जा माण्हू। अहिड़े नमूने सां सियासी अॻुवान जेके मुखालिफ़ जा उहे त हुया, पर असुलु जेका हलचल हुई सा सॼे सिंध में अंदरि कराची खां अंदरि बाक़ी इलाइक़नि में जेका, सो असां भरपूर नमूने सां उनखे कवर कंदा हुआसीं बावजूदि सख़्तियुनि जे। इन मुंहिंजा अंदाज़ो लॻायो, शायदि मां पहिरें बि ज़िक्र करे चुको आहियां सेंसरशिप कहिड़े क़िस्म जी। त जेकॾहिं मौसम जो हाल अहिवाल चइनि लाइनुनि जो त भई सुभाणे गर्मी जो हेतिरो रहंदो, फलाणे हंधि जेकॾहिं बरसाति जी का गति हूंदी त उन में हूंदो फलाणे हंधि मींहुं गजगोड़ सां मींहुं पवंदो या ॻड़ो वसंदो। उन ते बि पाबंदी अथव। इहो तव्हां इंडिकेट था कयो त फलाणे हंधि ते गर्मी हूंदी, हे मुज़ाहिरा थींदा या एहतजाज थींदो, ठीकु आहे। अच्छा, हाणे रोज़ु बाक़ाइदा अख़बार तयारु करे जेका पेस्टिंग थींदी आहे, जिन दोस्तनि खे ख़बर हूंदी त अख़बार जी राति जो जेके फाइनल स्टेजिस में छा थींदो आहे, उहे पेजनि जी जेका पेज मेकिंग, पेस्टिंग वग़ैरह इहो सॼो करे उहो खणी वञिबो हुयो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में, ठीकु आहे। ऐं उते पोइ इंफॉर्मेशन ऑफिसर ॾिसंदा हुआ, पोइ जंहिं ख़बर ते उन्हनि हथु रखियो त बाबा हीउ कढो त कढी छॾिबो। उहो बटर पेपरनि खे उतां कढो, हाणे उहे ख़ाली जायूं वरी असांखे वञी भरणियूं पवंदियूं हुते वापसि। हिकिड़े भेरे त मुंहिंजे ज़िद चढ़ियो अहिड़ो त मूं चयो त बाबा ख़ाली था छॾियूं, माण्हुनि खे ख़बर त पए त बाबा हितां हिकिड़ी शइ निकितल आहे। पोइ ईअं थियो, मां हिकिड़े ॾींहुं न छापी ॿी का उन जा ते अल्टरनेट ख़ाली स्पेस छॾियमि। साईं ॿिए ॾींहं ते पुछाणो थियो, इहो छा बाक़ाइदा तमामु सख़्तु क़िस्म जो पुछाणो थियो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जी। त वरी अॻिते हली हिकिड़े भेरे ईअं बि थियो त ख़ाली जाइ ते फ्रंट पेज ते, हाणे तव्हां ॾिसो न फ्रंट पेज ते फस्ट हाफ में माना अहम ख़बरूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ उतां हिकिड़ी ख़बर कढी छॾियनि। हाणे राति जो 1:30 बजे मूं हिकिड़े ग़रीब माण्हूअ जी तस्वीर को ईअं वेठो आहे सवाइ मिसकीन हालत में, उहा तस्वीर हणी छॾी। उन ते बि एतिराज़ु थियो, ठीकु आहे। उन ते एतिराज़ु थियो, मूं चयो बाबा इहा गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु त कोन्हे का न, तव्हां हिकिड़ी ख़बर कढी छॾी
मूं उन जाइ ते ॿी शइ हणी छॾी आहे, उहा ख़बर कान्हे का, तस्वीर आहे हिकिड़ी, ऐं गुरबत उहा कान्हे, उन खां तव्हां इनकार करे सघो था छा? गुरबत पहिरियां ई हुई, हाणे बि आहे ऐं रहंदी। अहिड़े क़िस्म जा बि थींदा हुया। ॿियो तव्हांखे मां शायदि ॿुधाए चुको हुउसि त हीउ जेको असां रजिस्टर मेंटेन करणु शुरू कया, हा, जेको खणी विया खणी नासिर बिरोही मरहूम उहे ग़ाइबु करे छॾिया, त उहे अंदाज़ो लॻायो त 2 रजिस्टर पूरा भरिजी चुका, वॾा रजिस्टर हुया जेके एॾियूं प्रेस एडवाइसूं हुयूं टेलीफोन ते मिलंदियूं हुयूं। उहो ख़ुदि रिकॉर्ड हुजे, ऐं रिकॉर्ड हो साईं, वॾो हिस्ट्री जो तमामु वॾो रिकॉर्ड हो। पर बहरहाल इहो अलाए काॾे कयो नासिर बिरोही, पुछा बि कयोसीं, को तसली बख़्श जवाबु कोन ॾिनई। हाणे ज़ाहिर त असां ॿियो हिकिड़ो त दोस्त माण्हू हुयो, ॿियो बुज़ुर्ग बि हुयो, असां उन्हनि खे कुझु न चई सघियासीं। उहो रिकॉर्ड ईअं तलफ़ थी वियो सॼो। पंहिंजो मुख़्तलिफ़ हंधनि तां रिपोर्टूं ईंदियूं हुयूं ऐं असां कोशिशि इहा कंदा हुआसीं त जीअं जो तीअं हलायूं, ठीकु आहे न। पहिरें अख़बार खणी वञिणो पवंदो इंफॉर्मेशन डिपार्टमेंट में, पोइ इहो प्रेस एडवाइस जो सिलसिलो शुरू थियो जेको हलंदो ई रहियो। पर उन में पोइ असांखे जॾहिं प्रेस एडवाइस त पोइ रुॻो पर्टिकुलर उन्हनि शयुनि खे असां थोरो ख़्यालु कंदा हुआसीं, त बाक़ी शयूं जेके असां हलाए छॾींदा हुआसीं सॼो। ऐं तमामु उन दौर जूं अख़बारूं जेकॾहिं खणिबियूं त इहा हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे। हींअर हिकिड़े प्रोग्राम में त माण्हू नथो करे सघे न को ज़ाहिर ज़हन में उन तरतीब सां के वाक़िया यादि आहिनि, पर इन हद ताईं थियो जो पंजाब ॾांहुं सप्लाई लाइनूं बंदि थी चुकियूं हुयूं, ठीकु आहे। ऐं एजेंसियुनि जे माण्हुनि खे जेको सिंध जे माण्हुनि बाक़ाइदा मुआॾो अटकायो, ठीकु आहे, उहो वॾो हिकिड़ो वॾी तारीख़ आहे, ठीकु आहे। इन MRD तहरीक खां पोइ त तव्हां ॾिठो हूंदो त जेके सिंध जा जेके हाईवेज़ आहिनि उन्हनि जे ॿिन्ही पासे, ख़ासि तौर ते नेशनल हाईवे, उन नेशनल हाईवे या ही सुपर हाईवे जेको हाणे मोटरवे सोकाल्ड आहे, त ॿिन्ही पासे तव्हांखे होटलूं, पेट्रोल पंप नज़र ईंदा आहिनि। मेजॉरिटी ॿियनि सूबनि जे माण्हुनि जी आहे, पंजाब ऐं फ्रंटियर वारे पासे जा। इहे MRD तहरीक जो नतीजो हुननि चयो त हीअ सप्लाई लाइनूं असांजो बंदि न थियनि, ॿिन्ही पासे असांजा माण्हू वेठा हुजनि। त MRD तहरीक जो एतिरो इहो हुयो, आम माण्हुनि जो किरदारु हुयो। सियासतदाननि जी हालत इहा हुई त ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई या उन टाइप जा ॿिया जेके लीडर उन वक़्तु हुया, उहे पंहिंजूं गिरफ़्तारियूं पाण ॾेई ऐं रेस्ट हाउसनि में पाण खे रखरायो वेठा हूंदा हुआ। तहरीक त पाण ई पिए हली, इहा MRD जी अवाम पिए हलाई, क़ैदत जेका असां मज़े सां रेस्ट हाउसनि में क़ैद हुई। इहो बिजंजी साहिब वारा, बेनज़ीर साहिब वारा उते जेलनि में हुआ। उहे जेलनि में ॾिसो न, मक़सदु आहे त हिकिड़नि हाणे बेनज़ीर साहिबा त ईअं कोन पई करे सघे न त भई जॾहिं त हुई जमहूरियत जी बहाली जी तहरीक हुई ऐं बेनज़ीर साहिबा त ईअं न पई करे सघी त पाण खे गिरफ़्तार कराए ऐं वेठी हुजे, पर जेल में वई रेस्ट हाउसनि में हुननि वांगुरु त कोन वई न। न पोइ थोरा माण्हू उहे रेस्ट हाउसनि वारा थी जेके बि हुया, पर उन वक़्तु सरकरदा त हुया न साईं। न सरकरदनि में ॾिसो न, ग़ुलाम मुस्तफ़ा सरकरदा में आहे, हा, पर बाक़ी त सॼी कतार खण। ॿिया बि मिसाल तौरु ॾिसो न, लोकल लेवल ते बि ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई सिंध जे लेवल ते ॿधो या पाकिस्तान जे लेवल ते त खैर ॿी ॻाल्हि आहे, सिंध जे लेवल ते तहरीक जो दौरु हुयो बि सिंध में सॼो न। त हाणे मां रुॻो पंहिंजे ॻोठ जो मिसाल ॾियां, असांजो हुतां जो चङो मुड़ुसु जेको PP जो लीडर हुयो, पर पंहिंजे हुनजे जेको हिकिड़ी पार्क सर्बी आहे जिते हुनजो बंगलो आहे, उतां को ॿधो, उते माण्हुनि सां रखणु वॾी एकड़नि में पखिड़ियल आहे। उन भरिसां ई वरी थाणो ठहियलु आहे। उतां निकिरी हीअं गेट मां ऐं हिते अची गिरफ़्तारी ॾेई ऐं वरी वेही रहियो। माना हुनखे जो लीड करिणो पवे पंहिंजे इलाइक़े में, इन मूवमेंट खे हलाइणो पवे, त उहो वेही रहियो। सैयद मुराद अली शाह। अच्छा, बिरियन वारो ही मुराद अली शाह न, हू त असुल मुराद अली शाह त उहो ई आहे। हा,
त उहो जेको सीनियर मुराद अली शाह Senior. असांजे ॻोठ जो हा। उहो ईअं थियो। उनजे बावजूदि नौशर फ़िरोज़ दिल्लो तगड़ हुयो MRD तहरीक में। उतां जूं जेके औरतुनि जेको उते मुज़ाहिमत कई आहे ऐं सॼो रिकॉर्ड आहे बाक़ाइदा सॼो। त मां त ॾिसो न इनखे मां इन हिसाब सां इन नज़र सां मां ॾिसां थो। मुंहिंजो ज़ाती हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू आहे त लीडरनि इन में अहिड़ो को किरदारु अदा न कयो। हिकिड़ी अवामी हलचल हुई बिना क़यादत जे, बिना क़यादत जे इन हिसाब सां त हिकिड़ी क़यादत जेल में हुई, यूनियन क़यादत जेका हुई उहा जेल में हुई हिकिड़ा रेस्ट हाउसनि में। त बाक़ी त सॼो ईअं पियो हलियो न। पलीज साहिब जो बि इन में हुयो रोल, ठीकु आहे, इन में अवाम खे मोबिलाइज़ करण में फाज़िल साहब हो न, फाज़िल साहिबु हुयो। त फाज़िल साहब या तव्हांजे इलाइक़े जो मरहूम गुलाम मुश्तबा जतोई या ख़लीक ज़मान या अयाज़ सुमरो या मंज़ूर वसान, अयाज़ सुमरो न, न। कहिड़ो किरदारु आहे मुंहिंजो हुनजो? ॿुधो, अयाज़, हा मुंहिंजो ॿुधो। हा, इहे थोरे फर्स्ट रैंक ऐं सेकंड रैंक न जा, अयाज़ सुमरो कंहिं बि रैंक जो कोन हो हुन वक़्तु। त ही मच जेल ताईं हुआ न। ॾिसो न एज़ अ वर्कर हू ॿधिजी विया हुजनि। हा, पर फाज़िल साहब वारा मखदूम ख़लीक सिंध जो सदर ॾिसो, त उहे ॾिसो। मच जेल वेठा न। ॾिसो मां चयो न त हिकिड़ी क़यादत जेलनि में हुई। हा, पर ही मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि आहे रेस्ट हाउसिस क़यादत वारी। साईं घारे ॾिसो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई घारे जे रेस्ट हाउस में पाण खे बंदि करायो। ठीकु आहे। सम्झो चवण जो ओवरऑल तव्हां ॾिसो, भले तव्हां सॼो पुराणो रिकॉर्ड खणी ॾिसो अख़बारुनि जो, तव्हांखे महसूसु थींदो त भई हिकिड़ी क़यादत जेलनि में हुई ऐं हिकिड़ी क़यादत उहा रेस्ट हाउसनि में हुई। हलो, हिलाल पाकिस्तान छा पिया कयो? हिलाल पाकिस्तान को क्लाशन कोफूं खणी डंडा खणी त उहो कोन हुई, न, उहा अख़बार आहे न। अख़बार आहे। अख़बार जो कमु हुयो ख़बरूं छापणु। ऐं तव्हां इन मंझां अंदाज़ो लॻायो त कराची मां निकिरंदड़ वाहिद सिंधी अख़बार हुई ऐं उन पंहिंजो पाण मल्हायो बावजूदि सख़्तियुनि जे, बावजूदि दहमाननि जे, दड़कनि जे, त बाबा बंदि था कयूं अख़बार, हीअं कंदासीं, तव्हांखे कढी छॾिबो वग़ैरह वग़ैरह। असां माठ करे न वेठासीं। नंढड़ी टीम हुई असांजी। हिकिड़ा वीचारा कंपोज़िटर हुया, उन्हनि जो कमु हो कंपोज़िंग जो, उन्हनि जो न को सियासत सां वास्तो न को छा। बाक़ी 2-3 सब एडिटर, मां न्यूज़ एडिटर बि मां, त रिपोर्टर बि मां। ॾींहं जो मां रिपोर्टिंग कयां, राति जो अची डेस्क संभालियां, न्यूज़ एडिटर तौरु वियां। सम्झो टीम नंढी थी, नंढड़ी टीम, ठीकु आहे। त असलम आज़ाद बि टर्मिनेट थी चुको हो, जेको सरदार कुरैशी वारो दौरु जेको तव्हांखे ॿुधायां, जेके 32-33 माण्हू निकिता। 83 खां पोइ आहे। हा, उहो 83 खां पोइ आहे न साईं, 83 खां पोइ न आहे। 83 डिसंबर 80, हू जेके 32 ॼणा थिया। हा, डिसंबर 80 में। ऐं उन जे नतीजे में सरदार कुरैशी आयो, जेको वर्कर्स यूनियन जो। उहो तव्हां सॼो ॿुधायो। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, हा, जेका 78 वारी तहरीक आहे सहाफ़ियुनि जी, हा, उन में तव्हां किथे आहियो? हिते कराची में। छो त तव्हां 76 में आया आहियो। मां सहाफ़त में। हा, हा, उन सां तव्हां वास्ते में न आहियो। वास्ते में हुयासीं न। न, 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 पाण गिरफ़्तारी ॾींदड़नि गिरफ़्तारी न, उहो असां ॾिसो न, बरना ग्रुप में मां बि शामिलु हुयुसि। बरना ग्रुप इन खे ऑर्गेनाइज़ कंदो हुयो। हा, ठीकु आहे। मुग़ल साहब वारा मोल साहब वारा हुया। असां तयारु हूंदा हुआसीं त जंहिं महिल असांखे ऑर्डर थींदो त असां वेंदासीं। वॾे तइदाद में साफ़ी हुया ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू हुया, जेके रोज़ु असां कवरेज बि ॾींदा हुआसीं ऐं पंहिंजो इन लाइ तयारु हूंदा हुआसीं त जंहिं महिल असांजी लीडरशिप जेका अवामी तहरीक पंहिंजा माण्हू ॾिना जेके सहाफ़ी थी वेंदा। हा, हा, पोइ त ॾिसो न, पोइ इहो फ़र्क़ु न रहियो त भई हीअ सहाफ़ी आहे। हिकिड़ी जाइज़ क़िस्म जी तहरीक हुई, तंहिंमें सभु शामिलु पिया थियनि। पर मुतालबा सहाफ़ियुनि जा, सहाफ़ियुनि जा मुतालबा हुआ। सहाफ़त जी आज़ादी जी ॻाल्हि हुई। छा आहे त जेको घुट ऐं ॿुसट वारो माहौल हुयो, त उन में
हाणे हिकिड़ी मुल्क ते मार्शल लॉ मड़ी वई आहे, तव्हां माण्हुनि खे गिरफ़्तार था कयो, फटका था हणो पिया, जेलनि में था बंदि कयो, वॾी हिकिड़ी ज़ुल्म जो दास्तान आयो हिकिड़ो। त उन घुट ऐं ॿूसट वारे माहौल में ज़ारा इहे क़ुवतूं अॻिते ईंदियूं, जेके प्रोग्रेस सोच रखंदड़ माण्हू हुआ, उन्हनि भरपूर साथ ॾिनो साहिब पंहिंजो। हाणे तव्हां अञा ताईं लाइन ते आहियो, हा माना 83 में बि, हा पोइ 88 में जॾहिं हा हाणे तव्हां वरी इक़बाल दल साहिब जी अदालत में अचो था, हा त पोइ छा थो थिए अख़बार में? अदा हू असां इक़बाल दल जेका तबाही मचाए वियो हो न, उहो इक़बाल दल सरदार कुरैशी, त उन खे कवर काफ़ी हद ताईं कयो अब्दुल हलीम जोश, शेख अब्दुल हलीम जोश। मिसाल तौर के एडिशन कढणु, के कीअं उहो जेका सर्विसिस उन्हनि बंदि कराए छॾियूं हुयूं, APP ऐं PPI न्यूज़ एजेंसी जूं, उहे बहाल कराइणु सॼो वञी मस थोरो इहो साह खणणु शुरू कयो अख़बार। उन में असांजी कोशिशि इहा हुई त माण्हुनि खे उन्हनि जे मर्ज़ी मुताबिक़, उन जे पसंदि मुताबिक़ मवाद जूं ख़बरुनि जे हिसाब सां क्वालिटी मेंटेन कयूं। सॼी सिंध में नुमाइंदा हूंदा हुआ, उन्हनि जूं ख़बरूं माना लोकल ख़बरुनि खे अहमियत ॾींदासीं, त हू नेशनल इंटरनेशनल ख़बरूं उहे बि ॾींदासीं। साॻियो सियासी ख़बरूं उहे बंदि न कयूंसीं असां, ठीकु आहे। तव्हांखे मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां त अॻिते हली यानी इन हद ताईं असांजी जेका मज़ाहिमत हूंदी हुई, जो हिकिड़ो मैगज़ीन 1988 जी जनवरी खां शुरू कयोसीं, वीकली मैगज़ीन हूंदो हो, उनजो इंचार्ज मां हुउसि। मूं ते सभु ज़िम्मेदारियूं हूंदियूं, रिपोर्टिंग बि कर त होॾां न्यूज़ एडिटर बि त होॾां मैगज़ीन। पोइ मूंखे हिकिड़े ॾींहुं ख़बर पई त भई ॿिएं दर्जे सिंधी जो किताबु आहे हिकिड़ो, जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो छपरायल, उन में हिकिड़ो सबक़ु आहे जनरल ज़िया ते। त उन अहिड़े नमूने सां फलाणे सन में भुट्टे जो पूरो नालो बि न, भुट्टे जो तख़्तो ऊंधो कयो, इस्लामी निज़ाम आणण जी कोशिशि कई आहे, उहो अवाम जे अखियुनि जो तारो आहे, वग़ैरह वग़ैरह, इहे लफ़्ज़ हुआ, अवाम जे अखियुनि जो तारो। उहो सॼो दर्सी किताब में सबक़ु हुयो जनरल ज़िया ते। मूंखे जंहिं ॿुधायो त मां हैरान थी वियुसि, ऐं उहो किताबु मूं हुनखे जो मूंखे ॾेखार, किताबु ॾेखारियो, वाक़ई। पोइ मूं हिकिड़ो लीड आर्टिकल लिखियो उन मैगज़ीन में, जेको सरकारी अख़बार चऊं उन महिल, उन सरकारी अख़बार जे मैगज़ीन में लीड आर्टिकल मूं लिखियो जनरल ज़िया जे ख़िलाफ़ु। त हिकिड़ो त सिटिंग जेको हुकुमरान, उन जो दर्सी किताबनि में सबक़ु न हुजणु खपे। अॼु ताईं अहिड़ो मिसाल कोन रहियो आहे, या हूंदो बि सही तो ग़लति आहे, हे बि। ऐं अख़लाक़ी ॿारनि खे अख़लाक इहो थो सेखारियो वञे त जंहिंजो तख़्तो ऊंधो कयो आहे, हिकिड़ो सिविलियन वज़ीर आज़म, पहिरियों इलेक्टेड वज़ीर आज़म पाकिस्तान जो, उन जी हुकूमत खे ख़तमु करे मार्शल लॉ मड़ी थी वञे, फ़ौजी हुकूमत मड़ी थी वञे, आइन जे ख़िलाफ़ु वञी, उन जे लाइ उनजो पूरो नालो बि नथो लिखी वञे, भुट्टे जी हुकूमत। ऐं अखियुनि जो तारो, इहो कंहिं चयो त अखियुनि जो तारो आहे, हू लिखियुमि बाक़ाइदा, त इहो कंहिं चयो त अखियुनि जो तारो आहे। कीअं जेको इहो दर्सी किताबु पढ़ाए थो वञे इन्हनि ॿारनि खे, ऐं उन्हनि जे ज़हन ते छा असरु पवंदो। साईं मुंहिंजे पुठियां कातकवाड़ा हूंदा हुआ न, मुंहिंजी हर ख़बर हिलाल पाकिस्तान में जेका बि अहिड़े क़िस्म जी हूंदी हुई, उहा जसारत, नवाए वक़्तु, तकबीर, उहे उनखे तर्जुमो करे, ऐं मथे जनरल ज़िया जे जेको प्रेस सेक्रेटरी हुयो, उन जे अखियुनि जे तारे ॾे मोकिलींदी। हा, उन जेको उन सां गॾु एयर क्रैश में मारिजी वियो प्रेस सेक्रेटरी हुनजो, सिद्दीक़ सालिक, हा, उन ॾे। हाणे इहो आर्टिकल छपिजी वियो, थोरनि ॾींहंनि खां पोइ ब्रोही साहिबु फ़ोन कई हितां, शेख सुल्तान ट्रस्ट मंझां अली अहमद ब्रोही साहिबु, जेको डिप्टी एडमिनिस्ट्रेटर हूंदो हुयो, उन फ़ोन कई त बाबा हे छा कयो अथई ज़ुल्म। मां छिड़की, मुंहिंजो वरी अलाए कहिड़ो ज़ुल्म कयो अथमि। मुंहिंजो साईं छा थियो? चई त हे तूं जनरल ज़िया जे ख़िलाफ़ु लिखियो आहे हिलाल पाकिस्तान में हीअ आर्टिकल।
हीअ उतां मूंखे आयो आहे लेटर त उहा एक्शन खणु नसीर रज़ा जे ख़िलाफ़ु, उनजो प्रेस सेक्रेटरी आहे, उनजो लेटर आयो आहे। मूं चयोसीं हाणे ॻाल्हि ॿुधाईमांसि, मूं चयो हीअ ॻाल्हि आहे, तव्हां ॿुधायो त इहो सही मां लिखियो आहे, चई त लिखियो त सही सही, खिलियो लिखियो त सही सही, पर बाबा तो सोची तव्हां त दौरु कहिड़ो आहे, हीअ अख़बार कंहिंजी कंट्रोल में आहे। पोइ मूं चवणु बसि हाणे तव्हां ते छॾियो न, भली एक्शन खणो, मां छा थो करे सघां, मूंखे जेको लिखिणो हो मूं लिखियो। साईं काफ़ी टाइम गुज़री वियो, वरी थधो थी वियो मामिलो ॼण हिन ब्रोई साहिबु थोरो मुंहिंजो ख़्यालु रखंदो हो, मुंहिंजो काफ़ी ख़्यालु रखंदो हो हिन हवाले सां। पोइ हिकिड़े भेरे वरी हिनखे लेटर आयो रिमाइंडर त भई छा थियो, एक्शन खयों या न खयों। वरी फ़ोन कयईं यार हे जेको पढ़णो आहे, मूं चयोसीं हाणे तव्हां भली खणो एक्शन, मां उन ते छा थो चई सघां। इतफ़ाक़ अहिड़ो अगस्त मथां अची वियो ऐं एयर क्रैश थी वियो, जंहिंमें जनरल ज़िया बि वियो त हुनजो प्रेस सेक्रेटरी वियो, मुंहिंजे मथां जेका तलवार लटकियल हुई उहा ॼण अची वई। हा, त मां इहो मिसाल हिकिड़ो ॾिनो त असां हर मरहले ते हिलाल पाकिस्तान में वेही करे। हाणे पोइ हिलाल इक़बाल दल साहिब केसि ताईं संभाली? इहो ईअं थियो त इक़बाल दल खां पोइ बसि मथां दिसंबर में PP हुकूमत अची वई, इलेक्शनूं जेके थियूं जनरल ज़िया जे मरण खां पोइ, त PP हुकूमत अची वई, इंतिज़ामिया तब्दील थी वई, हेॾां ब्रोई साहिबु हलियो वियो, उन जाइ ते अची वियो मुंहिंजो ख़्यालु आहे त अब्दुल वहीद कटपर अची वियो डिप्टी एडमिनिस्ट्रेटर या चेयरमैन बेगम नुसरत भुट्टो हुई, त उन वक़्तु दस्तगीर भट्टी अची वियो एडिटर थी हिलाल पाकिस्तान जो। इहो थियो 1988 दिसंबर, हा, या 89 सम्झो त पोइ वरी वॾा किसा आहिनि, जेकॾहिं तव्हांखे टाइम हुजे त पोइ मां ॿुधाईंदो वञा, दिलचस्प किसा आहिनि ॾाढा। पर हिकिड़ी जीअं MRD जी ॻाल्हि रहिजी वई हुई पहिरें, तीअं हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां कोन था पुछो पिया त 88 में जेके खूनी फ़साद थिया त उन में हिलाल पाकिस्तान जो छा किरदारु हो? न, उहे खूनी फ़साद त गॾु था खणूं, सॼो खून त हे 89 शुरू थी वियो न, 88 खे तव्हां पोइ ते न छॾियो। ठीकु थियो। हाणे 88 में जनरल ज़िया-उल-हक़ जीअं ई उनजो जहाज़ जो हादसो थियो, त उन खां पोइ हिते 2-3 वाक़िया थिया। हिकिड़ो 3 सेप्टेंबर वारो थियो, हिते वरी 1 अक्टूबर वारो थियो। उन राति ई शुरू थी वियो। हा, हुते ॾिसो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां, 3 सेप्टेंबर ते सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो प्रेस क्लब कराची में पुठियां बैकयार्ड में प्रोग्राम हलियो पिए, कन्वेंशन जीअं हुननि जो एन्यूअल हूंदो आहे तीअं इन भेरे उते रखियो वञे। मां हिलाल पाकिस्तान में कमु थोरो अॻिते वधाए वरी हिते अची वेठो हुजां, फंक्शन खे जॉइन कयो। हा, वरी मां हितां वरी गुत हई वापसि होॾां ऑफिस। उते पहुचण ते ख़बर पई त हैदराबाद में ई वाक़ियो थी वियो आहे ऐं ख़तरनाक क़िस्म जो। मां उतां ई फ़ोन करे, हिते तॾहिं इहे मोबाइल फ़ोनूं त कोन हुयूं, कराची प्रेस क्लब जे लैंडलाइन ते मां फ़ोन करे, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त वली मोहम्मद रोशन खे या ॿिए कंहिं सिकाई माण्हू खे या कंहिं हिकिड़े एतमाद वारे माण्हू खे फ़ोन ते चयो त भई उन्हनि खे ॿुधाए, डॉक्टर सुलेमान शेख बि हुयो, ऐं उन्हनि ॿुधाए त हीउ वाक़ियो थी वियो आहे हैदराबाद में, ऐं इन जो को पंहिंजो असर जेके हिते बि पवंदा, इन करे प्रोग्राम टिगो करण जे बजाए जल्दी वाइंड अप करे ऐं सभिनी खे रवानो कयो न, त खोड़ माण्हुनि जो हयात जो ख़तरे में हूंदो। मूंखे हिकिड़ो ज़हन में इहो वेठो त इहो जो जंहिं नमूने सां हुते वाक़ियो थियो आहे, त ऐं थियो बि ईअं, उन ई राति ई हिते सिंधियुनि ते हमला शुरू थिया, ॻोल्हे ॻोल्हे बाक़ाइदा माण्हुनि खे मारणु शुरू कयो। तव्हां साम्हूं जी ॻाल्हि आहे। सो इहो
एट अ टाइम बग़ैर प्लानिंग सां इहो सॼो थियो न साईं, न त हैदराबाद में थिए हिकदमि वरी हिते राति जो माना प्री प्लैंड हुयो सॼो, उहो थियो। हिकिड़ा एलिमेंट्स उन्हनि ते ज़िमेदारियूं हुते जूं हुयूं त पोइ हुते हीअं कयो, ऐं हेॾां MQM वारा। इहो हिकिड़ी राति ते ई थियो आहे। ऐं पोइ त जेको सिलसिलो हलियो आहे त उहो प्रोग्राम सिगा जो असां जल्दी जल्दी वाइंड अप हिननि कयो, ऐं पोइ वरी मां हुतां भॻो आहियां हिते इहो कंफर्म करण लाइ बि इहे ख़तमु कनि था प्रोग्राम या न। पोइ थींदो ईअं हो जो मां रहंदो हुउसि पंहिंजो गुलशन इक़बाल जे हिकिड़े अपार्टमेंट में, हिकिड़ो वाहिद सिंधी घर हूंदो हो असांजो, बाक़ी सभु MQM जा। ऐं उते हथियार सॼे शहर में वारदातूं करे उते अची वरी उहो लिकंदा हुआ, माना हिकिड़ो मर्कज़ उन्हनि जो इहो बि हुयो। ऐं मूंखे हू टच न कंदा कॾहिं बि, जो घर हिकिड़ो ई हुयो, इहा बि ख़बर हुई उन्हनि खे, इंटेलिजेंस उन्हनि जी हूंदी आहे न त हीउ माण्हू साफ़ ई आहे, तंहिं करे हिन खे थोरो छॾिजे, डिघो रसो ॾिनो उन्हनि खे। असां सॼे शहर में खूना खूनी माण्हू ॾकनि पिया सफ़ा, असांजा वर्कर जेके साथी उहे कमु न करे सघनि, कंपोज़िटरनि जूं आङुरियूं ॾकनि पियूं, सब एडिटर चवनि त असीं छा थींदो, मरी वेंदासीं, हिते असां ते हमिलो कयनि त राति जो सुञ हूंदी हुई बंदर रोड ते, जिते इहा ऑफिस हूंदी असांजी बैंक ऑफ इंडिया बिल्डिंग जेका पुराणी सिटी कोर्ट जे साम्हूं। केरु बची सघे थो, असां वटि बसि अलाह जे आसिरे ते हुयासीं। साईं चवनि त को इंतिज़ामिया खे चओ त को पहिरें ॿाहिरे जो को बंदोबस्तु कनि। ॻाल्हायोसीं शेख अब्दुल हलीम जोश सां, उहो हेॾे वेंदो शेख सुल्तान ट्रस्ट बिल्डिंग में, अलीमद ब्रोई सां, चवंदो भई हाणे लेटर लिखूं था, ॾिसूं लेटर जो को जवाबु कोन आहिनि, या कंहिं ज़ुबानी चवनि त भई पुलिस अॻे ई हिते बिज़ी आहे, तव्हांखे किथां पहिरियों जेको थो बीहारियूं। पोइ मूं उन महिल पंहिंजा तहलकात इस्तेमालु कया, मुंहिंजा सभिनी तनज़ीमूं जेके सिंधियुनि जूं हुयूं उन्हनि सां वास्ता हुया, अली जे साहब वारनि सां हुया, सिंधी शागिर्द तहरीक उन्हनि जी उन्हनि सां हुया, जीअं सिंध वारा उन्हनि सां बि हुया। पोइ जीअं मां ॻाल्हि कई SSD सिंधी शागिर्द तहरीक जे दोस्तनि सां, त उन्हनि चयो त फ़िक्र न कर, असां अचूं था। पोइ महफ़ूज़ शेख हूंदो हो, ॿ टे ॿिया दोस्त हूंदा हुआ। सुबुह जो 8-9 बजे खां राति जो आख़िरी कापी वञण ताईं, माना 2 घटि में घटि ओसि ताईं हू हथियार खयूं पहिरे ते वेठा हूंदा। जेतिरो वक़्तु बि इहो ताउ रहियो ऐं डपु रहियो, ओतिरो वक़्तु हुयो उन्हनि उते ड्यूटी ॾिनी, बिना कुझु कुरकण जे, कुझु कीअं, पंहिंजी चांहि बि पंहिंजे ख़र्च ते पीअंदा, मानी पंहिंजे असांजी उन या उन्हनि खे शाबस आहे। इहो वॾो हिकिड़ो किरदारु आहे त हुननि असांजी हिफ़ाज़त कई, उन जे नतीजे में इहो कमु हलंदो रहियो असांजो। पर इन विच में हिकिड़ो असांजो साथी भॼी वियो, उहो उन ते एॾो असरु पियो तमामु, हिदायत मंगी मरहूम, उहो हालांकि हिते वेझो ई रहंदो, पर जंहिं इलाइक़े में रहंदो सोभराज बैटनरी होम जे पुठियां हिते हिकिड़ो हूंदा हुआ क्वार्टर, हा उन खां ओरियां जामिया क्लाथ मार्केट इन जे आसपास हिते, उहो भई इहो चई मूंखां कमु ई नथो थिए, मां नफ़्सियाती असरु थिए थो न। त इन्हनि हालतुनि में असां कमु कयो। ऐं रुगो इहा बि न, अख़बार जी हिकिड़ी सुज़ुकी पिकअप हूंदी हुई, उन्हनि में उन्हनि खे सवार करे ऑफिस जे मुलाज़िमनि खे लियारी खां शुरू कंदासीं, लियारीअ में के लहंदा, के नाज़िमाबाद में, के पापोश नगर, के किथां ख़ामोश कॉलोनी, सभिनी खे छॾे। इवन शेख अब्दुल हलीम जोश बि उन्हनि ॾींहंनि में हिते हुयो, उन खे उहो नॉर्थ नाज़िमाबाद उते छॾे सफ़ा पछाड़ीअ में अकेलो मां वञी पंहिंजे उन ते बाग़ रिज़वान अपार्टमेंट जो नालो गुलशन इक़बाल में, उते लहंदो हुउसि। उते वञिबो त उते अॻे ई फायरिंग पई हलंदी हुई। हेॾां दाऊद कॉलेज जा सिंधी छोकिरा हॉस्टलुनि ते हथियार खयां वेठा हूंदा। उन्हनि जो मूंखे चयलु हो त भई
ख़तरो महसूसु करे ॿुधाए त हिननि ते सिधा फायर कयूं। पोइ हू हुते गेटुनि ते वेठा हूंदा, ख़तरनाक हथियार छॾियो MKM वारा, उन्हनि जे विच मां जा मां लंघी ऐं पंहिंजे फ्लैट ते अंदरि वेंदो हुउसि। इन सूरताल में असां हिते कमु कयो। 88 ॾींहं जो इस्पतालुनि जा चकर, केतिरा लाश आया, केतिरा ज़ख़्मी, उन्हनि सां ॻाल्हाइण, उन्हनि जा इंटरव्यूज़ ऐं इहो सॼो। राति जो वञी उहे ख़बरूं फाइल कंदो हुउसि ऐं वरी अख़बार जो कमु जारी कंदो हुउसि। हिकिड़ा इन मौक़े ते बि पंहिंजो सियासी फ़ाइदो वठण जी जॻह, यानी प्रैक्टिकली कुझु न कनि पर बयानबाज़ी, साईं अख़बार में बयानु असांजो छपियो। मूंखे बाहि लॻंदी हुई, ॼण असां जेको सॼो ॾींहुं रतु ॾिसी पंहिंजे सिंधियुनि जो उन्हनि जूं दाहूं कूकूं ॿुधी ऐं अचूं, रत रिपोर्ट कंदा। हा, ऐं को सियासी माण्हू चयोसीं असांजो बयानु छापियो, मज़मती बयानु, मां उन्हनि सां चिड़ी पवंदो हुउसि बक़ाइदा। हिकिड़े भेरे ईअं थियो, परवेज़ शाह फ़ोन कई, यार मुंहिंजो बयानु छापियो। अहिड़ी दॿ पटी मांसि मरूम खे जो चईंसि मूं बसि कई बयानु। मूं चयो तव्हां इस्पताल में कंहिं चकर हयो आहे तव्हां मां, त वञी ॾिसो त भई हुते सिंधियुनि जी हालति छा आहे, जेके लाश पिया आहिनि, ज़ख़्मी पिया आहिनि, जेके उन्हनि खे वञी ॾिसो। तव्हांखे बयानु छपाइणो, पंहिंजो नालो छपाइणो आहे त मज़मत, तव्हां उनजी मदद कयो हुजे न। ही हकीम बलोच जो यार हुयो, उहो को भरिसां वेठो हुउसि, वरी उन फ़ोन ॾिनई, उन चयो यार वाक़ई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, बयानु बसि अॼु खां वठी वरी तोखे फ़ोन न कंदासीं। सो इहे हालतूं हुयूं जेके 88 में। इन्हनि हालतुनि में राति जो तव्हां सोचो त उन खां पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो न। बेनज़ीर साहिब जे दौर में बि सिंधियुनि जो क़त्लेआम जारी रहियो, जेके ॻूणियुनि में लाश, ड्रिल मशीन सां सुराख़ थियल, इहे सॼा। उन्हनि ॾींहंनि में ऑफिस जी गाॾी में त कोन वेंदा हुआसीं, पर मूं वटि हिकिड़ी बाइक हूंदी हुई पुराणी सुराणी, उन ते पोइ वञणु शुरू कयुमि। उहा बि कर्ज़ु खणी वरिती हुयमि सेकेंड हैंड। त डपु थींदो, भरिसां को लंघंदो हो त डपु थींदो त इहो किथे गोली हणी मारे न वञे। इन दहशत जे माहौल में असां हिते कमु कयो सॼो। आख़िरी सवाल तो इन दहशत जे हवाले सां पुछां त तव्हांखे तव्हांजी जेका इंतिज़ाम पेरेंट डिपार्टमेंट ई उहा कहिड़ी मदद कंदी? को बि न, कुझु बि न। अच्छा, हुनजी महिरबानी इहा हुई त गाॾी या सुज़ुकी पिकअप असांजे हवाले हूंदी राति जो, जिन खे में चढ़ी, बाक़ी ॿियो कुझु बि न। नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब नसीर एजाज़ साहब सां जारी आहिनि। ऐं नसीर एजाज़ साहब मुख़्तलिफ़ शयूं उहे हिते ॾिनियूं आहिनि, पेश कयूं आहिनि। माण्हुनि जा रवैया, सियासतूं, सियासी पार्टियुनि जा रवैया, उहे सभु हुन ॿुधाया आहिनि। हिलाल पाकिस्तान अञा जीअरी आहे। ॾिसूं त इहा जीअरी रही, ॿुॾी वई, मरी वई, हली पई, छा थियो? ईंदड़ पंहिंजे वक़्फ़े खां पोइ पाण ॻाल्हाईंदासीं।